इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन जे बारे में कोशिश कंदुसि त तव्हां खे मशहूर ऐं मारूफ उलमाए अहले सुन्नत जे तफ़ासीर जन जे मथां उलमाए अहले सुन्नत ऐं मुसलमाननि जो इत्तिफ़ाक़ आहे मोतबर ऐं मुस्तनद तफ़सीर जेके हिन अॼुकल्ह फितने ऐं फसाद वारे ज़माने खां कई सौ साल अॻु जा लिखियल आहिनि। माना हिन दुनिया में फ़िरक़ेवारियत, मज़हबी छिकताण, ग्रुप बंदी इहा हाणे जी पैदावार आहे जंहिंखे 100-125 साल थियो आहे। लेकिन असां वटि 4ठी सदी, 5हीं सदी, 6हीं सदी, 7हीं सदी खां वठी करे मुस्तनद तफ़सीर ऐं उहे आलिम जेके गैर मुतनाज़े रहिया आहिनि, मुखालिफ़ीन भी उन्हनि खे पंहिंजो अॻवान ऐं सरवान मञे क़ुरान पाक जे तफ़सीर जे हवाले सां उन्हनि जी तशरीह खे क़बूल कंदा आहिनि। असीं भी क़बूल कंदा आहियूं। माना ईअं सम्झो त उहे बुज़ुर्ग अहिड़ा मुत्तफ़क़ अलैह असांजा मुफ़स्सिर आहिनि जो हुननि जी राय असां सभिनि जे लाइ आख़िरी ऐं क़ाबिल क़बूल आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन्हनि तफ़सीरनि जी रोशनी में आऊं हिन आयतुल सगूरनि जो मफ़हूम ऐं क़ुरान पाक जे नस मां ज़ाहिर ज़हूर जो कुझु असांजे आॾो आहे उहो बयान करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू मूंखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अमीं दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हक़ सच ॿुधी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं हिन जे मक़सद जे लाइ प्रोग्राम को ठाहियो वियो आहे। साईं हज़रत मौलाना अब्दुल वहाब साहब सिकंदरी दामत बरकातुल आलिया जन जेको इश्तिहार छपियो आहे उन में उन्वान इहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत जो बयान। इन्ही अज़मत जे हवाले सां कुरान छा थो चवे, हदीस छा थी चवे, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे दीन के मञण वारा हक़ वारी जमायत वारा उन्हनि जो छा नज़रियो आहे ओ तव्हां जे आॾो मुख़्तसर टाइम में बयान कंदुसि। रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू अॼोकी इन महफ़िल के तव्हां असांजे लाइ बाबरकत बनाए ऐं बाइसे रहमत बनाए ऐं हिन इदारे खे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला अहले सुन्नत व जमा जो मरकज़ बनाए जिथां दीन इस्लाम जा दीनी तालीम जा चश्मा माशाअल्लाह जारी आहिनि ऐं अञा वधीक जारी रहनि, आलिम ऐं हाफ़िज़ पैदा थींदा रहनि ऐं हिन इलाइक़े के अल्लाह तबारक व तआला हिन मदरसे जे फ़ुयूज़ व बरक़ात सां मालामाल फरमाए। हाणे मूं पंहिंजा तमहीदी कलमात चई छॾिया, हाणे तव्हां खे आयत सगुरी जे तरफ़ मुतवजह कयां। इन खां अॻु में तव्हां खे अर्ज़ कंदुसि बरकत ख़ातिर माशाअल्लाह ही वॾो अज़ीम इज्तिमा आहे। गॾिजी मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ूं त अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए त अल्लाह तबारक व तआला असां ते ऐं तव्हां ते राज़ी थिए। गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या थोरो मिड़ी हिजाब कयो था अलाए कंहिंखो था हिजाब कयो साईं खो अलाए मां खो आवाज़ नथो अचे। सल्लल्लाहु
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालू पंहिंजे कलामे पाक में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरह व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। आया सगोरी मूंखे याद आ, पर मां कुरान शरीफ़ खोले तव्हांजे आॾो इन जे लाइ रखियो आहे त तव्हांखे तसल्ली थिए ऐं हर मुस्लमान पक ॼाणे त मां तव्हांखे कुरान थो ॿुधायां। के माण्हू वरी पंहिंजे में चवंदा न था मौलवियुनि खे अरबी ईंदी आहे, पोइ जेको मतिलबु उनखे बयानु करणो हूंदो आहे पोइ अरबी जा लफ़्ज़ ठाहे ऐं असांखे चवंदा आहिनि त क़ुरान में लिखियो पियो आहे। असांखे कहिड़ी ख़बर? इन जे करे मूं दिलि में चयो त तव्हांजे आॾो क़ुरान शरीफ़ खोलियां रखां ऐं तव्हांखे ॿुधायां। मां हलियो वञा, साईं वारा दरगाह ते हलिया वेंदा, असांजा उलमा पंहिंजे घर हलिया वेंदा। अव्हांखे ज़हन में ॻाल्हि हुजे, अव्हां घर में क़ुरान शरीफ़ रखियो वेठा हूंदो, वञी क़ुरान शरीफ़ जो सीपारो 22 खोलजो ऐं सूरत अहज़ाब खोलजो ऐं इहा आयत ॾिसजो त आहे या न आहे। अल्लाह ताला फरमायो, इन्नल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलहु, बेशक उहे माण्हू जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइनि था। माना उहे माण्हू जेके अहिड़ा त दिलेर जरी ऐं बेबाक थी विया आहिनि जो अल्लाह जे ईज़ाइण में ऐं रसूलुल्लाह जे ईज़ाइण में को भउ नथा कनि पिया, इहा ख़्याल नथा कनि त भई अल्लाह नाराज़ थींदो, अल्लाह खे ईज़ा ईंदो, अल्लाह जे रसूल खे ईज़ा ईंदो। असां इहा ॻाल्हि न कयूं, पर न हू कोन था मुड़नि। अल्लाह ताला फरमाए थो, भली न मुड़नि पर मां हुननि जी सज़ा हीअ रखी आहे। केड़ी? इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहु, बेशक जल शख्सन ईज़ायो अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे, सज़ा केड़ी आहे? लअनहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरह, इन्हनि जे मथां अल्लाह पाक जल्ल जलालुहु मन वालो इन दुनिया में भी लानत कई आहे त आख़िरत में भी इन्हनि ते लानत कई आहे। रुगो लानत ते कोन भाड़बो, थक लानत थी न। अॻिते ॿुधो, अल्लाह ताला फरमाए थो, वअअद्द लहुम अज़ाबम मुहीना, लानत खां सिवा वधीक मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात इन्हनि जे लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब तयारु करे छॾियो आहे। अज़ाब अहिड़ो ॾींदो सान, अहिड़ो ॾींदो सान, अहिड़ो ॾींदो सान जो रुगो हिननि खे अज़ाब कोन थींदो, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो ख़्वार बि थींदा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे ईज़ाइण वारो ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइण वारो, मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, लानत जो हक़दार ऐं क़यामत जे ॾिहाड़े ख़्वारीअ वारे अज़ाब जो हक़दार आहे। आयत जी माना हिते पूरी थी। मां तव्हां खां पुछां थो त अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालू जी ज़ात बाबरकात छा असांजे ताक़त में आहे जो असां ख़ुदा खे ईज़ा ॾेई सघूं? पोइ अल्लाह से हिते बयान फरमाए थो त इन्नल्लज़ीन यूज़ून अल्लाह, अॻ में उथंदे ई ॻाल्हि पंहिंजी थो फरमाए त जेके अल्लाह से खे ईज़ाइनि था। पोइ थो चवे व रसूलहु,
ऐं उन जे रसूल खे जेकॾहिं ज़ाहिरी दुनिया में ॾिठो वञे त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे कुफारन मुशरिकन बेदीनन जिस्मानी तकलीफ़ ॾिनी, सरकार के रूहानी तकलीफ़ ॾिनी। अल्लाह से असांजे तकलीफ़ ॾियण खां त बाक बरतर बाला है। उन्हीं रब करीम खे कीअं ईज़ा वींदो? ओ मुझा प्यारा दोस्तों अदीज़ो, मां जन उलमा जो जिक्र कयो, चौथी सदी, पंजी सदी, छही सदी, तफसीर कबीर वारो, तफसीर तबरी वारो। मुझा दोस्त अदीज़ ॿिया वॾा आलम अल्लामा इब्न आदिल दमश्की रहमतुल्लाह अलैह जंहिंजा तफसीर असां वटि मोतबर आहिनि, उन सभिनी लिखियो आहे त मतिलब इन जो इहो आहे त ज़ाहिर में त अल्लाह तव्हांजे ईज़ाव खां मथे आहे, पर अल्लाह पाक पंहिंजे ज़ात सां गॾु रसूलुल्लाह जे ज़ात जो ज़िक्र फरमायो। इन जो मतलब यो आ त तू मुखे त ईज़ा कीअं पहुचाए सघंदे, पर जेकॾहिं तो मुंहिंजे रसूल करीम खे ईज़ा ॾिनो त यो ॼण मां अल्लाह जे ज़ात खे ईज़ा ॾिनी। उन जी ताईद कुरान शरीफ जी ॿी आयत में आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो, मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह। ऐ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको तुंहिंजो ताबेदार आ उहो मां अल्लाह जो ताबेदार आ। माण्हू त चवंदा आहिनि बाबा अल्लाह सही जल जलालु मन वालू असांजे अखियुनि ते आ ऐं अदा बस अल्लाह खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे, पर अल्लाह ताला जॾहिं इताअत फरमा बरदारी ऐं गुलामीअ जो वक़्तु आयो ऐं उन जी तशरीह ख़ुदा ताला फरमाई, अॻ में पंहिंजो नालो कोन खयईं। अल्लाह ताला फरमायो, मन युतिइर रसूल, जेको मुंहिंजे रसूल जो इताअत गुज़ारा फरमा गुज़ारा, फ़क़द अता अल्लाह, इहे खणी सम्झो त उन मुंहिंजे रसूल जी इताअत कान कई, सम्झो त ॼण मां अल्लाह जी इताअत कई। अञा टी आयत बि आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इन्नल लज़ीना युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह। ऐ मुंहिंजा प्यारा महबूब, जेके तोसां हथ मिलाए तुंहिंजी बैयत कनि था, तुंहिंजा मुरीद बणजनि था, अल्लाह ताला फरमाए थो ये तोसां बैयत कोन कनि था, ये मां अल्लाह सां बैयत कनि था। हाणे ईअं न मां तव्हांजे आॾो इन्ही सिलसिले में आयतूं पढ़ियां त खोड़ कुरान शरीफ़ जूं आयतूं मुंहिंजे सीने में एतिरियूं अचनि थियूं जो हीअ आयत चवे थी त मूंखे पढ़, हीअ थी चवे त न मूंखे पढ़, हेॾा वरी ॿी आयत थी चवे त मूंखे पढ़। हाणे पढ़ंदुसि त सॼी राति गुज़री वेंदी। तव्हां मुस्लमान खे टिनि आयतुनि में तसल्ली थी वई त जेको रसूल जो ग़ुलाम आहे सो ख़ुदा खे प्यारो आहे, जेको रसूलुल्लाह जो दुश्मन आहे सो ख़ुदा जो दुश्मन आहे। ऐं उन जी सज़ा हिन दुनिया में लानत आहे ऐं आख़िरत में ख्वारी वारो अज़ाब आहे। ऐं अहिड़ो ख्वारी वारो अज़ाब जो ज़लील ऐं रुसवा करे ख़ुदा ताला हुनखे ख्वारी ॾींदो। हाणे असांजे उलमाए अहले सुन्नत मसलन जी असांजे सिंध जो मशहूर आलिम आहे शेखुल इस्लाम हज़रत अल्लामा व मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह, को जहिड़ो तहिड़ो कोन हो, मदीने में सलातो सलाम पढ़े त रसूलुल्लाह जे रोज़े मां वालेकुम सलाम जो जवाब मिलियो। ऐं इहा ॻाल्हि अब्दुल रहीम कोन थो चवे, साईं मौलाना मोहम्मद इस्माइल कोन थो फरमाए, मौलाना अब्दुल वहाब साहब कोन थो लिखे, या मां ॻाल्हि नकुल थो कयां, मुंहिंजे आॾो क़ुरान शरीफ़ पियो आहे। इहे सम्झो त हाणे जेका बि ॻाल्हि आहे असां कसम ते ॻाल्हि आहे,
या गाल लिखण वारो बेर वारे मौलवी अब्दुल करीम देवबंदी वहाबी जो उस्ताद मौलवी गुलाम मुस्तफा कासमी आ। बेर वारे के बेर शरीफ चौंदा हन, उन्हीं जो भी उस्ताद आ मौलवी गुलाम मुस्तफा कासमी। सिंध में वॾे खां वॾो इन्हनि जो मौलवी हाणे गुज़ारे वियो आहे। उन जो किताब मूं वटि लाइब्रेरी में पियो आहे, हवालो मां ॾियां थो, मकालाते कासमिया जे नाले सां शाया थियो आहे। उन्हीं में लिखे तो तजरी मखदूम मोहम्मद हाशिम सिंध जो आलिम मदीने वयो ऐं महबूब जे रोज़े ते चई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जमायत त ॿी बि घणी ही त अंदरां आवाज़ आयो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम। जी अजो की हिन महफिल में कई अब्दुल रहीम हूंदा, कई अब्दुल गफूर हूंदा, कई अली अहमद हूंदा मुजादा, कई मुजाबा शेर अली फकीर हूंदा, नालन वारा मोहम्मद सईद हूंदा। उन्हीं लिहाज सां उते हबीब करीम ते सलाम वारे टाइम ते केतराई मोहम्मद हाशिम बीठा हा। अंदरा जो आवाज आयो वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम। त जेको भी मोहम्मद हाशिम नाले वारो हो उन चयो त मुंहिंजो भाग खुलियो आ जो साईं मुंहिंजो नालो वठी जवाब ॾिनो आ। 10 हा 15 हा 20 हा 30 हा जेको भी मोहम्मद हाशिम हो वो इए पियो चवे, वो इए पियो चवे तो मुखे जवाब मिलियो आ। हिकड़े माण्हू सियाणे चयो जवाब त हिकड़े के मिलियो आ, पोइ अलाए वो कहिड़ो मोहम्मद हाशिम आ। हाणे ये था क्यों फैसलो साईं खो था करायूं, वरी ॿीहर सलाम पढ़ो त ॾिसो पाण ई साईं वज़ाहत कंदा। सबनी गजी चयो सल्लल्लाहु अलैहि या सलाम पढ़ने में बुखल न कंदो कर, सलाम पढ़ने में बखीली न कंदो कर, शौक सां पढ़दो कर, मता कदे भाग खुलई जवाब मिली पवई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरों, मौलवी गुलाम मुस्तफा कासमी देवबंदन जो मौलवी आ, वो पांजे रिसाले में लिखे तो, किताब में लिखे तो जमल ॿीहर सभनी गजी चयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। त ॿीहर महबूबन जे रोज़े मां जवाब मिलियो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठटवी। चाथा समझो यो भाग आहे या नाहे, उन जो मकाम आहे या नाहे। इन मजा इहो भी मालूम थो त असांजो नबी हयातुन नबी आ। ॾाढे 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 असांजो नबी जेके मुल्ला चवनि था त नबी कब्र में हलियो वियो आ, नबी कब्र में आ। अड़े बेवकूफ, यो कब्र जो बहानो आ, ज़ाहिर में बहानो आ। पर मुंहिंजा दोस्त तो कौन पढ़िया मनासिक जा किताब अहले सुन्नत जे बदीर आलमन अल्लामा शामी खां वठी करे मथे हलियो वञ, अल्लामा मुर्गी नानी ताईं हलियो वञ, जेके भी फिक़ह हनफी जा वॾा वॾा आलिम हन उन्हीं जेके भी मनासिक जा किताब लिखिया हन यानी हज जे अहकामन जा, उन्हीं में इहो बाब भी आहे त हज खां पोइ रसूलुल्लाह जी ज़ियारत ते वञो ऐं जॾहिं मदीने में वञो त इए महसूस कयो त जीअं महबूब ज़ाहिरी हयाती में वेठा हूंदा, हाणे भी इए वेठो आ। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह। सुभान अल्लाह। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत नबी सही ला तो चे वल्लाह जी माना है अल्लाह जो कसम आ।
मां कसम खणी दो गाल क्या तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले ओ मुझा सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू असांजे ने ज़ाहिरी अखन खां लिकी वियो आहे पर तू ज़िंदा तांजो छा कीदो आहे मुखे पुछण न खपे तव्हां खां इन्ही जे करे त तव्हां सभु आशिक़ गॾु चाहियो पर मां ॾिसण थो चाहियां त मता को कुंड पासे को कंटूर वेठो हुजे घणो करे त ईंदा त कोन्हनि पर वरी चवण ॾिसण ईंदा त सौंदरई चवे छा थो पियो अब्दुर्रहीम का बि ग़लति ॻाल्हि कोन थो करे जेका करे थो सा क़ुरान मज़ा थो करे तव्हां खे वरी छा चवंदा नबी ज़िंदा आहे ॾेखारियो किथे आहे ओ मुंहिंजा दोस्त इहो चवण ई बेअदबी आहे त ॾेखारियो किथे आहे सब खां पहिरीं ॻाल्हि त तूं अखदार मखदूम मोहम्मद इस्माइल वारी खुदा जो कसम आहे महबूब करीम तोखां परे नाहे हजरत मखदूम साहब जे ॻोठ में पिराले शरीफ में हिंदुअ जो घर मखदूम साहब जे घर जे भर में आ उन हिंदुअ के धी आ नंढड़ी छोकिरड़ी आ उन जो राधा नालो आ मखदूम साहब सां सुबह जो सवेर जी गॾु वेहंदी ही मखदूम साहब पंहिंजे मदरसे में आलिमन जा दर्स सबक जा सबक पढ़ाईंदो हो आलमी कोर्स आलिमान वारो कोर्स पढ़ाईंदो हो माण्हुनि खे पढ़ाईंदो त जमल आमना जे लाल जो ज़िक्र ईंदो हो त नालो मुबारक को न खणंदो हो चवंदो हो त मुंहिंजे घोट हीअं फरमायो आहे मुंहिंजे ज़ोर सां छो था चओ घोट हीअं फरमायो आहे उहा छोकिरी वठी ॿुधंदी नालो राधा अॼु नंढी सुभाणे वॾी वाणिया जल्दी परणाईंदा आहिनि छोकिरी परणजी वई मखदूम साहब खे ख़बर कान पई ॿिए टे ॾिहाड़े पुछी बाबा राधा कान आई चयोसीं परणजी वई अड़े ॿुधायो ई कोन असां वटि ईंदी ही नंढड़ी थी वॾी थी आहे जेकर असां उनखे का चुनड़ी का पोतड़ी को लटड़ो को तोहफ़ो ॾियूं हा ख़ैर ख़लीफ़ा जाते परणी आहे न ओॾे हलण थिए त ॿुधाइजा कुछ टाइम खां पोइ हज़रत मखदूम साहब उन ॻोठ में विया जाते राधा परणजी वई खलीफ़े जो गुमराह ही वो ॻोठ आहे जाते राधा परणजी आई आहे अरे बापू वारो करे 2 रुपया 5 रुपया वठ टुकड़ी चुन्नी तो वठी आ को रो तो वठी आ का पोती तो वठी आ ॾियूं सहली खलीफ़ो वयो सो पोतड़ी वठी आयो मखदूम साहब पुछा करे 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 हुन जे घर पहुता कड़ो खड़कायूं अंदरां आवाज आयो केर चई पिराले वारो मखदूम माई त सिकंदी हुई दरवाजे जे अंदरां भी चवण लगी साईं भली आए पर मां तो के अंदर एसी तई इजाजत कान थी ॾियां जेसी तई मुंहिंजो वर नथो अचे सिकत ॾाढी लगी आ जेकर मुझे अंगण ते पेर घुमाई पर मुझो अखलाक मुझो किरदार मुखे इजाजत नथो ॾे मखदूम साहब फरमाए भला न चा अंदर ठयो ये पोतड़ी त तू वठ चई पोती भी मुड़स जे इजाजत खो सवा न वठंदस हिंदू मुसलमान ते कोने जंहिंखे ख़ुदा अखलाक ॾे मखदूम साहब चङो ठीकु आहे भला पोइ ॿिए दफ़े चइसे भली मखदूम साहब पंहिंजी पोतड़ी में ॿधी अंगोशे में पोतड़ी पाण ॿाहिरि रवाना थिया शहर खां ॿाहिरि निकिता उन राधा जो मुड़ुसु अची वियो ज़ाल थी चवेसि राधा ओ
ओ फलाणा असांजे ॻोठ पिराले शरीफ़ जो सोनो मखदूम आयो हो पर तू न हुई तंहिंजे करे मूं अंदर बि कोन उनखे विहारियो मुंहिंजे लाइ चुनड़ी पोतड़ी वठी आयो उहा बि मूं कान वरिती हाणे तू वारो कर हाणे तो वञई पियो तू घर जो मालिका वठी आ ऐं मुंहिंजे घर में दुआ जा वक़्तूम जा पेर घुमाए जल्दी कर मां जल्दी हिते इंतजाम कयां थी मुड़स चयो त इएं न तू सॼे पाड़े वारनि खे बि ॿुधाए जेके 10-15-20 अगर असांजे वाणियुनि हिंदुनि जा आहिनि उहे बि अचनि मां डोड़ी मखदूम साहब खे राज़ी करे वठी थो अचां ऐं मखदूम साहब असांजे घर ईंदो अल्लाह जो मानो हथड़ा खणंदो बेड़ो तरी पवंदो माईअ यकदम खटड़ी विछाई हेठ गिल मगाली चा विछाई उन जो मुड़स ढोड़ंदो मखदूम साहब के शहर खां ॿाहिरां मिलियो माईअ जा तारुफ कराई साईं मखदूम साहब मां राधा जो मुड़स मां आहियां ऐं राधा मूंखे मोकिलियो आहे तव्हां महिरबानी करे हलो मखदूम साहब मोटी पिया अंदर घर में आया दरवाजो खुलियो पाण खट ते वेठा राधा सामो वेठी आ मुड़स सामो वेठो आ सॼे ॻोठ जूं मायूं मर्द सभु वेठा आहिनि मखदूम साहब खां हाल अहवाल वरितई कहिड़ो हाल आहे मखदूम साहब चयो मां ख़ुशि हूं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी शादी थी असांखे ख़बर ई कान पई ख़बर पइजी वञे हा त कुझु असां तव्हांजी शादी में तोहफ़ा तहाइफ़ ॾियूं हा हुन जो सिधो जी दुआ ई खोड़ आहे इहे ॻाल्हियुनि कंदे कंदे उहा राधा पंहिंजे मुड़स ॾे इशारो थी करे सही ही थी मुंहिंजो घोट कुदरत वो वाणियो अख खां काणो अबे अम्मा यो मूंखे घोट बणाए ॾिनो आहे मूं अखियुनि ते खयो आहे इहो थी मुंहिंजो घोट मखदूम साहब फरमाए शाबाश शाबाश बाबा सुठो आहे जो तूं पंहिंजे घोट जे अदब में आहे माई चवण लॻी ओ साईं मूं त तोखे पंहिंजो घोट ॾेखारियो पर अॼु तूं मूंखे पंहिंजो घोट ॾेखार जय मखदूम साहब जय घोट जी रोज गाल कंदो है अज उन घोट के मां भी ॾिसण चाहियां थी मूं भी तोखे पंहिंजो घोट ॾेखारियो आ तू भी ॾेखार अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो पाण फरमायो अखियूं बंदि कयो जेके भी वेठा हा सभिनी अखियूं बंदि कयूं पाण फना फिल्लाह जे मक़ाम ते हा मुतवज्जो थिया मदीने वारे साईं ॾे देर एतिरी हुई चई बाबा हाणे अखियूं खोलियो अखियूं जो खोलण त खट ते मखदूम साहब कोन वेठो हो मदीने वारो साईं वेठा हा सभई जो सुभान अल्लाह अवां छा था समझो ये इन ज़ाहिरी अखियुनि सां हिन ज़माने में को मदीने वारे साईं जी दीदार करे तो उन जो क़ल्ब खुलंदो या न उन्ही मखदूम साहब जो तवज्जो हो मदीने वारे साईं जी मेहरबानी थी वई देर एतिरी ही जो जेके भी उते महफिल में वेठा हा सभिनी जे ज़ुबान ते जारी थी ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह ओ सजो जो सजो घोट मुसलमान थियो हजरत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह थोड़ी देर खां बाद तवज्जो हटाइन था सभिनी जे क़ल्ब खे रोशन फरमाए चढ़न था पिया ओ मुजादा मुल्ला त चवे थो त काथे या मदीने वारो ॾेखार मां थो चवांसि तूं हजरत मखदूम साहब वारियूं अखियूं धार अखियूं धारियूं थी अबू जहल जूं अखियूं धारियूं थी उतबे शेबे वलीद जूं
अखियूं धारियूं थी काफ़रनि जूं ऐं तूं दावा थो करी त मूंखे ॾेखार किथे ॾिसंदे ऐं मज़े जी ॻाल्हि इहा अब्दुल रहीम जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई आहे उहा मां तव्हांखे ॿुधायां थो पिराले शरीफ़ जे भर में उलरा जो ॻोठ आहे उलरा उन उलरा में हिकिड़ो देवबंदी मौलवियुनि जो मदरसो आहे मदरसा हम्मादिया जे नाले सां उन मुंहिंजा दोस्त मौलवी देवबंदी मखदूम साहब जा ख़ुतबा छपराया आहिनि उन ख़ुतबनि जे मुक़दमे में मुंड में मखदूम साहब जूं करामतूं ॿियूं त लिखियूं अथई पर इहा करामत बि लिखी अथई चेड़ीअ जो पिड़ल आहे हमादुल्लाह वारनि जो मुरीद आहे तव्हांजो देवबंदी वहाबी आहे उहो पंहिंजे किताब में लिखे थो मुंहिंजी ॻाल्हि कान्हे का तव्हां चओ था अब्दुल रहीम पाजू ठाहे थो न ठाहियां कोन थो तव्हांजे किताबनि मां चूंडे तव्हांखे ॿुधायां थो गुनाह रुगो इहो थो कयां गुनाह रुगो इहो थो कयां जो तव्हांजे किताबनि मां पढ़ी तव्हांखे थो ॿुधायां जेकॾहिं तव्हांखे ॾुखी थी लॻे त पोइ अहिड़ा किताब लिखो छो था अहिड़ा किताब छापियो छो था जंहिंखे पढ़ण ई गुनाह हुजे असां किताबनि जो ऐलान कयो न तव्हां वठो पढ़ो पढ़ी किताबनि मां ॿुधायो असांखे ख़ुशी थींदी अव्हांखे छो थी तकलीफ़ थिए किताब तव्हांजो ख़रीद असां कयूं ॾोकड़ असांजा किताब लिखियो तव्हां छपरायो तव्हां असां वरी रुगो पढ़ी ॿुधायूं तव्हांखे ॾुख छो थो लॻे इन जे करे ॾुख लॻे थो जो तव्हां खां मजबूरीअ में इहे ॻाल्हियूं लिखिजी वयूं आहिनि हाणे जेकॾहिं पढ़ी था ॿुधायूं त तव्हांजे मज़हब जी इमारत धड़ाम थी किरी थी पवे अहले सुन्नत जो बोलबाला थींदो वञे पियो तकलीफ़ रुगो इन जे करे अथव जो तव्हांजे मज़हब जो बेड़ो बुॾी थो वञे पियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रसूलुल्लाह हयातुन नबी आहे चओ सरकार ख़ैर मां परे निकिरी वियसि वरी मोटी थो अचां हवालो पहिरियों हज़रत मखदूम साहब जो हिन आयत जे तशरीह में मखदूम साहब किताब में असैफुल जली किताब छापियो आहे जेको हाणे ताज़ो छपजी अरब दुनिया खां आयो आहे ऐं मुंहिंजा दोस्त अल्हम्दुलिल्लाह उहो असांजे अहले सुन्नत जे तक़रीबन काफ़ी उलमा वटि मौजूद आहे अॼु ताईं वो किताब कोन छपियो हो 250 साल गुज़री आहे मखदूम साहब लिखियो हो पर 250 साल किताब इहे अलमारी जे हवाले हो कलमी हो हाणे अल्हम्दुलिल्लाह छपजी मैदान में आयो आहे ऐं उहो किताब तव्हांखे मिले थो हर जगह ते अरबी में आहे इन आयत जी तशरीह कंदे सोढ़ो मखदूम साहब लिखे थो मां हवालो इहो पहिरियों पोइ ॻाल्हि विच ते विझी त ॿ टे ॻाल्हियूं थियूं हाणे सलात पढ़ो त हवालो ॾियां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह फरमाइल था हिन आयत मां दलील इहो वरतो वञे थो त जेको भी शख्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेअदबी करे तौहीन करे गुस्ताखी करे उहो नबी करीम के गोया ईज़ाए थो ऐं जेको ईज़ाए थो गुस्ताखी करे थो उन जी सज़ा मौत आहे चो त अल्लाह ताला जेको फरमायो व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरह दुनिया में भी लानत आखिरत में भी लानत व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना इन्हनि जे लाइ मुख़ारी वारो अज़ाब तयार कयो आहे इन मां साबित आहे छा साबित आहे इहो साबित आहे त इन्ही शख्स जी सज़ा दुनिया में क़त्ल आहे उहो मौत जो हक़दार आहे जिए तासीर सुलेमान के गाजी चो सुभान अल्लाह गाजी मुमताज कादरी उनके जहन्नम रसीद कयो हो मुझा दोस्तों उन जी सजा इहा ई आहे जो हिनखे दुनिया में भी सजा ॾिनी वञे आखिरत जो अज़ाब हुन जो ओहो आहे उहो हिन दुनिया में रहण जो हक़दार नाहे जेको आमना जे लाल जी गुस्ताखी करे मुमताज कादरी वेचारो हिकिड़ो
गुमनाम सिपाही हो, गुमनाम सिपाही के केर सुञाणे? जागो था चवो मां ॾिसां जेके हथ मथे खड़ो जेको सुम्ही पिया हो। हथ त सभिनी मथे कयो, भला इहो ॿुधायो त सुतल बि कॾहिं हथ खणंदो आहे? थकबो त कोन नी। मां अॼु मोरी साहब वारे जलसे जे करे सॼो ॾींहुं निंड कई आहे। जमा सगोरी ॿुधो, सिपाहीअ खे केरु सुञाणे? सिपाही जी हैसियत ई कान्हे वीचारे गरीब जी। वो बंदूकड़ी कुले ते खड़ी जाते बिहारियो सॼो ॾींहुं उस में बीठो आहे। बाबा तो साहब लॻंदो रोड ते बि सॼो ॾींहुं बीठो हूंदो, न पाणी न मानी पर सॼो ॾींहुं बीठो हूंदो। उन्ही मुमताज कादरी खे केरु कोन सुञाणंदो। हू गवर्नर हो, सूबे पंजाब जो गवर्नर हो, करोड़पति अरबपति माण्हू हो, पर हुन खां गुस्ताखी थी वई, बेअदबी थी वई, जो तौहीन रिसालत जे कानून खे हुन ज़ालिमाना कानून सॼो। असांजे पाकिस्तान में शक आहे हिकिड़ी कानून जी त जेको रसूलुल्लाह जी तौहीन करे उन जी सज़ा मौत आहे। उन्ही ते सलमान तासीर जो तो इहो ज़ालिमानो कानून आहे। छो था मारियो? जेकॾहिं को नबी जी तौहीन थो करे तो उनजो पंहिंजो अक़ीदो आहे, भली करे। ऐं इहो मुमताज कादरी उन्ही सलमान तासीर जो गार्ड हो, चौकीदार हो, उनजी चौकीअ जे लाइ मुक़ररु थियल हो। पर जमल हो होटल मां मानी खाई ॿाहिरि निकितो, गाॾी में वेहे पियो, हिन जी ईमान जज़्बे गैरत खाधी। उहा जेका सरकारी राइफल हिन जे हथ में हुई, क्लाशनकोप हुई, उन्ही में 32, 33, 34, 35, 40 गोलियूं हुयूं। हिकिड़ो ई बर्स्ट हणी चई जेको नबी जो गुस्ताख आहे उनजी सज़ा आहे। ढेर थी वियो, भॻो बि कोन, बीह रहियो हथ मथे खणी, मुंहुं मारियो आहे मूंखे वठो। केस हलियो, तव्हां जहिड़ा असां जहिड़ा माण्हू अता इहो कम कोरट जो हो। सलमान तासीर खे कोरट सज़ा ॾे हा। मुमताज कादरी पाकिस्तान जे आईन जी खिलाफ वर्जी कई। कीअं? जे पाकिस्तान जे आईन मुताबिक हलफ खयो हई त मूंखे जेका बि ड्यूटी मिलंदी सा ईमानदारी सां निभाईंदुसि। जो कसम खयो हुई, हाणे ड्यूटी हस त तूं हिन जी हिफ़ाज़त कर। हाणे हिन हुन खे बरस्ट हणी मारियो, माना कसम जी खिलाफ वर्जी कई। इहो ॾोही आहे, कोर्ट सज़ा ॾे हा। आम माण्हूअ खे सज़ा ॾियण जो हक़ नाहे, कानून हथ में न खणबो, कोर्ट जे सां हिन छो कई? असांजा पढ़िया लिखिया, असांजा वकील, असांजा बारिस्टर, असांजा BA MA पास डिग्रियूं, PhD सहाफ़ी, अपा ईअं न करणो हो। आईन जी खिलाफ वर्जी कई। मां पुछां थो त छा पाकिस्तान जे आईन में इहो लिखियल कोन्हे त नबी जे गुस्ताख जी सज़ा क़त्ल आहे? छा पोइ सलमान तासीर पाकिस्तान जे आईन जी खिलाफ वर्जी कई या कान कई? हथ मथे खणी ॿुधायो, हथ मथे खणी ॿुधायो। सलमान तासीर पाकिस्तान जे कानून जी खिलाफ वर्जी कई या न कई? कुझु हुन कई त पोइ हो कहिड़ो ॾोही आहे? जहिड़ो हो ॾोही आहे तहिड़ो हो ॾोही आहे। मखदूम साहब जे किताब जो जेको मूं हवालो थो ॾियां, ॿुधो, सैफुल जली में हज़रत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम लिखे थो, 50 आलिमनि जे फतवा सां 1 2 3 4 5 50 आलिमनि फतवा ॾिनी आहे त जेकॾहिं गुस्ताखे रसूल खे को कंहिं कोर्ट जे
कानून खां अॻे ई जज़्बात में अची मारे छॾे त उनखे मारणु जाइज़ आहे। माना हुनखे कोर्ट जो इंतजार करणो ई कोन्हे को। मुस्लमान खे गैरत अची वञे, गैरत में हुनखे मारे विझे त हुनखे मारणो हुनजो जाइज़ आहे ऐं हो कानून ते हक़ ते आहे। ऐं आलमनि इहा बि लिखियो आहे त उन मारण वारे खां बदिलो बि न वठिबो, क़िसास बि न वठिबो, उनखे माफ़ करे छॾियो। मां तो चवां इहो केस त हलियो हो पीपल्स पार्टी जे दौर में, सलमान तासीर मोब पीपी जे दौर में, गुस्ताखी भी की पीपी जे दौर में, जंहिं दौर में सही आसिफ खान साहब असांजो सदर हो ऐं उन्ही जे दौर में केस हलियो, सब कुछ थियो, मुमताज हुनखे मारियो, उहो ज़मानो पीपी जो हो। पर पीपी चयो त असां इहा ख्वारी न खणंदासीं। पीपी सियाणप खां कम वरतो कि असां इहा ख्वारी न खणंदासीं, सलमान खे छॾे ॾियो, मरी वियो त मरी वञे, मुमताज खे हथ न लाईंदासीं, ख्वारी आहे। असां कुझ बि आहियूं, पीपला आहियूं, कुझ बि आहियूं, पर आहियूं त रसूलुल्लाह जा उम्मती। रसूलुल्लाह ते कलमो पढ़ियो आहे। मुंहिंजा दोस्त पीपी वारनि आख़िरी दौर ताईं हुन ते को क़दम कोन खयो। पीपी हली वई, हिन गंजे जी हुकूमत आई, इन मुंहिंजा दोस्त नवाज शरीफ जी हुकूमत आई, इन मुजादा देर कान कई, केस हलाए 2 महीननि में आशिक़े रसूल खे फाही ॾिनई। पर मुजादा सलमान तासीर जे जनाज़े में 18 माण्हू बि कोन हा, गवर्नर हो। लाहौर पूरी में हुन जे जनाज़े निमाज़ पढ़ाइण लाइ को मौलवी तैयार न पियो थिए। सब को चवे पियो असां हिन जो जनाज़ो न पढ़ाईंदासीं। गवर्नर हो, पर छिके ताणे हिकिड़ो बाग जो माली वठी आया ॾाढ़ी वारो, उन्ही पढ़ाई 18 माण्हू घर जा भाती सलमान तासीर जो जनाज़ो पढ़ी खन जे हवाले कयोसि। ऐं मुमताज कादरी जे जनाज़े में 60 लख मुसलमान शरीक। पूरे पाकिस्तान जा पीर, पाकिस्तान जा आलिम, पाकिस्तान जा सैयद, चइनी सूबनि जा उन्ही मुमताज कादरी जे पेरनि खां कफन हटाए पेरनि खे चुमी पिया ॾियनि। बतला दो गुस्ताखे नबी को, गैरत मुस्लिम जिंदा है। सुभान अल्लाह। बतला दो, थकजी पिया हो जा, बतला दो गुस्ताखे नबी को, गैरत मुस्लिम जिंदा है। दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है। दीन पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है। सभी जो सुभान अल्लाह, जोर सा जो सुभान अल्लाह। उलमा जी जमात वेठी आहे। मां तव्हांजे आॾो हवालो पेश थो कयां, ही कुरान शरीफ जे साम्हूं थो ॻाल्हि कयां। जे हवालो ग़लति निकिरे मूंखे गोली हणी छॾियो। इंशाअल्लाह ताला वक़्तु अचण वारो आहे, नवाज़ दुनिया में अहिड़ो ज़लील थींदो जोड़ो ॿियो को हाकिम छो ई कोन्हे। चओ इंशाअल्लाह, ईअं न तो मथे खणी चओ इंशाअल्लाह ताला। मुझा दोस्तों अजीजो, यो जलील थींदो, यो रुसवा थींदो, इनके मुमताज कादरी जो खून माफ़ न कंदो। दुनिया ॾिसंदी फाही हिन जे लाइ तैयार थी पई आहे, पर उहो छिक जी ज़ेरा हाणे। मुझा दोस्तों अजीजो, मां तव्हांखे ॿुधायां बुखारी शरीफ जे हदीस जो हवालो पियो ॾिनुमि। सभई जो सुभान अल्लाह। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि
अल्लाह। मदीने जे शहर मां जो महबूब फजर जो नमाज जे लाए पांजे हवेली शरीफ का मस्जिद नबवी में आया। चो सुभान अल्लाह। खुदा करे पाण मदीने हलो। आए तैयारी? अजब आधी रात जो मुखे सोणो सरवर याद प्यो नेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद प्यो। अजब आधी रात जो मुखे सोणो सरवर याद प्यो नेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद प्यो। इश्क बारण बार या मुतमग मदीने जा सारिया। इश्क बारण बार या मुतमग मदीने जा सारिया। घोड़ा घड़ी किया घारिया घोड़ा घड़ी किया घारिया जो रात रहबर याद प्यो नेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद प्यो। सुभान अल्लाह। इश्क उधमा था अचल मुझा जोश जेरा था जलन। इश्क उधमा था अचल मुझा जोश जेरा था जलन। सिंध में सिकायल किया रहन सिंध में सिकायल किया रहन जखे मोहब मुनवर याद प्यो नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद प्यो। ई शहर में हिकिड़े दस्तगीर जे बचड़े जो चयल आहे सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी। ज़ईफ़ ज़ैनल खे सॾे छोरो न ॾियो तंहिंखे छॾे। ज़ईफ़ ज़ैनल खे सॾे छोरो न ॾियो तंहिंखे छॾे। गोलो वठो पंहिंजो गॾे गोलो वठो पंहिंजो गॾे जंहिंखे अरबी अनवर याद प्यो नेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद प्यो। सुभान अल्लाह। जोर से सुभान अल्लाह। मदीने शरीफ जो हवालो जो आयो तो मदीने शरीफ जी तारीफ भी थी वही। महबूबन नमाज पढ़ाई बुखारी में लिखो पियो सलाम मरायो। हिकड़े मानू अर्ज कयो कि बिला मदीने जी घिटी में हिकड़ी औरत जो लाश पियो आहे। कंहिंजो लाश बाबा? जेके जागो था सी ॻाल्हायो जेके सुतल आओ सो न ॻाल्हायो। कंहिंजो लाश आहे? बुखारी शरीफ में लिखियो पियो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा कहिड़ा औरत आहे कंहिं मारी आहे जंहिंखे बिला कंहिं खे ख़बर न आहे। कुर्बान वञा रहमत वारे नबी तां सोने नबी करीम जो तो कानून आ त जंग में भी औरत मारनी ना है। छा बुधो है? लड़ाई लगे ना लड़ाई
तो लड़ाई जे दौरान औरत के छॾे ॾियणो आहे, मारणो न आहे। बाक़ी जेकॾहिं औरत उहा सरबराही थी करे या खुद लड़े थी तलवार खणी त पोइ हुन जे क़त्ल जी इजाज़त आहे। न त औरतूं जेकॾहिं हिकिड़े पासे वेठियूं आहिनि, चुप कयो वेठियूं आहिनि, रुगो बस काफ़िराणियूं आहिनि त रसूलुल्लाह जी ज़ात तां क़ुर्बान वञा, अमन वारे पैगाम तां क़ुर्बान वञा। मुस्तफ़ा फरमाए तो औरत खे न मारबो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए नंढड़े ॿार खे बि न मारबो। चओ सुभान अल्लाह। ओ सुन्नी बुध नंढड़े ॿार खे बि न मारबो, पोड़े खे बि न मारबो। काफ़रन जी बावन खे, काफ़रन जे पादरन खे, काफ़रन जे आलिमन खे मुस्तफ़ा फरमाए तो उन्हनि खे बि न मारबो। मुस्तफ़ा फरमाइनि था उन्हनि जूं मड़ियूं मंदर उन्हनि खे बि न ड्राहिबो। साईं फरमाइनि था उन्हनि जा फसल बि बर्बाद न कबा, उन्हनि जा खूह बि तबाह न कबा। मां मोहम्मद तव्हां खे चवां थो त उन्हनि जा वण बि न वढबा। इन्हीअ जे करे जो मां मोहम्मद करीम अमन जो पैगाम खणी आयो आहियां। उहे बदबख्त चवंदा आहिनि न त दीन तलवार सां फैलियो आहे। दीन खे तलवार फैलायो हो न, दीन खे तलवार कोन फैलायो, दीन खे रसूलुल्लाह जे अखलाक फैलायो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम जो खुल्क अजीम हो। उन खुल्क जे करे माण्हू गर्मीदा थींदा विया, खादम थींदा विया, मुरीद थींदा विया। अरे तलवार झुकाए हा त 40 खां 43 45 47 ताईं होरन खे तलवार सब हेठि झुकाए हा, पर होर न झुकिया। सूर्य बादशाह त पाण शहादत माणी जमायत खे शहीद करण लाइ मैदान में आंदऊं। पाकिस्तान ठहियो, अंधेर तरसो जंहिं मुल्क लाइ होरन कुर्बानी ॾिनी। 47 में पाकिस्तान ठहियो, 47 में होर जेल में, 48 में होर जेल में, 49 में होर जेल में, 50 में होर जेल में, 51 में होर जेल में, 52 ताईं पाकिस्तान जंहिं लाइ कुर्बानी ॾिनो उन्ही जे जेल में होर पिया। सूर कैसा सॼऊं, कंहिंखे ॿुधायूं, बेइंसाफ़ी जी बि हद थींदी आहे। 43 खां वठी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन अज़ीम हस्तन हाणे कल टो ॾिहाड़ो सूर्य बादशाह जो ॾिहाड़ो गुज़रियो आहे। मां तॾहिं इन्ही हवाले सां थो ॻाल्हायां। सूर्य बादशाह त शहीद थियो, पर जमायत जा ॻोठनि जा ॻोठ, सांगड़ जे भर में 3-4 ॻोठ हुआ। हिकिड़ो आमदाननि जो ॻोठ हो, हिकिड़ो सिरे वालनि जो ॻोठ हो, हिकिड़ो निज़ामाननि जो ॻोठ हो। गोरा हुकूमत ॻोठ खे ॿाहिरां लोड़नि खे बाहि ॾिनी जो ॻोठ त सड़ियो, पर मर्द मायूं नंढड़ा ॿार माल समेत सड़ी विया। एॾो को ज़ुल्म। वरी पाकिस्तान ठहियो त पाकिस्तान ठहियो 47 में। बाबा कॾहिं ठहियो पाकिस्तान? ॻाल्हायो ज़ोर सां, कॾहिं ठहियो? 47 में बि साॻा हुर जेल लोड़नि में, 48 में बि साॻा हुर जेलनि में, 49 में, 50 में, 51 में, 52 में। ओ जमल होर जमायत जो सरवान ॿाहिरी मुल्क खां पीर सही पागारा आया। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, सब खां अव्वल पाकिस्तान जी हुकूमत जेको पीर साहब सां कयो त तूं असांखे लिखी ॾे, असां तुंहिंजी गादी आबाद कंदासीं। असां तव्हांजे पीउ खां जो सोन खयो हो उहो सोन वापसि न थींदो। असां तव्हांजा किताब खया हा, किताब वापसि न थींदा। असां तव्हांजा बंगला ॾाठा हा, बंगलनि खे असां मुआवज़ो कोन ॾींदासीं। असां तव्हांजा कोट ॾाठा हा, उहे कोट तव्हांखे ठहिराए कोन ॾींदासीं। अवां सां बरतानिया हुकूमत ज़ुल्म कयो हो ऐं असां बरतानिया सां ठाह करे पाकिस्तान ठाहियो आहे। इहे साॻियूं तोखे पीर पगारा का शइ न मिलंदी। इहे लिखी ॾे, पोइ तुंहिंजी गादी आबाद थींदी। किरोड़े रहमतूं पीर सही छट धणी जे जिस्म पाक थे। उन्ही मर्द मुजाहिद फरमा मूंखे कुझु न खपे, मूंखे रुगो जमायत खपे।
बस मुखे कुछ न खपे, न सोन न बंगला न माला तू न माड़ियूं न कुतुब खाना, कुछ न खपे। मां बाबे साईं जो खून भी तव्हां खां कोन थो वठां पियो। मुंहिंजी जमायत खे लोड़नि मां आज़ाद कयो। जमायत आज़ाद थींदी त मां बि आज़ाद आहियां। 52 में वञी लोड़ा नथा। हे त मुल्क जो अदालत आहे, इंसाफ़ आहे। जंहिं मुल्क लाइ कुर्बानी ॾीसे जॾहिं कान मुयास काजी कोन थिया, जंहिंजे लाइ हेॾी अज़ीम कुर्बानी। पर इन जे बावजूद होरनि कॾहिं कोन चयो त पाकिस्तान न खपे, चवंदा पाकिस्तान खपे। अब हेॾे निहारियो, जेकॾहिं न होर चवनि हा पाकिस्तान न खपे त चई पे सघिया, पर न होरनि जो कहिड़ो नारो हो? जागे उठे हैं अहले सुन्नत, गूंज उठा ये नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। नारो हणो त अहिड़ो हणो जो अदा कम अज कम अकरी त खपे, न त चुप करे वेहो। नारो हणो त को देश ताक़त वारो लॻाए। जाग उठो तो बुधो, जाग उठे हैं अहले सुन्नत, जाग उठे हैं अहले सुन्नत, गूंज उठा ये नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा। मां ॾिसां केर तो हथ मथे खणी चए पाकिस्तान हमारा है। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। जोर सां सुभान अल्लाह। असांजे मुल्क में हा बाबा बि खणी थो पाकिस्तान न खपे, लॾे वञ हिंदुस्तान हलियो वञ भणा ॿार पवई छो वेठो आहे पाकिस्तान में? शनाती कार्ड पाकिस्तान जो, ॾोकड़ क़ाइदे आज़म पाकिस्तान वारा, खाए पाकिस्तान जो। वॾो घणा को बेग़ैरता जो रहे पाकिस्तान में, नारा हणे त पाकिस्तान न खपे। भणा ॿियो छा चवां? एतिरो चवां त थुक हुजई बस। हाँ साईं सोचे त हूंदुन पितो, साईं सही सोचो पितो हूंदुन त सुधरी वेंदा। पर मां साईं खे अर्ज़ थो कयां जे पितो हुजे हा त चवनि हा आई पितो अथनि ई कोन, बेपिता आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत वारा अॼु बि पाकिस्तान जा हामी आहिनि, पहिरियां बि हामी हा, इंशाअल्लाह क़यामत ताईं हामी रहंदासीं। या रसूल अल्लाह वारन पाकिस्तान ठाहियो आहे, पाकिस्तान सलामत रहंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, लिखो तव्हां भली दीवारुनि ते 2-3 ॾहाड़ा अथव, लिखी वठो। नारा हणो 2-3 ॾहाड़ा अथव। पाकिस्तान जी वाग मुड़सनि जे हथ में आहे। जमलन ऑपरेशन शुरू थियो थे पियो, लिस्ट उठान पियो, अञा तरसा वेठो लिस्ट उठान पियो। पोइ ॾिसंदासीं केथो भॼे, केथो लिकी, ऐं केथो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तूं वाइणनि जे कच्छनि में लिकी, पर वाइणा तोखे बचाए कोन सघंदा। इहे पाकिस्तानी वाइणा बि वीचारा चवनि था बाबा असांखे पाकिस्तान में रहणो आहे, असां पाकिस्तान जी मुखालफ़त कोन था कयूं पिया, तूं उन्हनि खे बि चढ़ी वे। इंशाअल्लाह ताला हिन पाकिस्तान जे बुनियाद में मुजाहिदन जो रत्ता खून आहे, उन्हनि जो खून आहे जंहिंजो सच्चो खून हो। इंशाअल्लाह हे मुल्क सलामत रहंदो। भला ॾियो ख़बर मां सच थो चवां या कूड़ थो चवां? ग़लति त कोन थो चवां न। हाँ ॻाल्हि कबी सची। अल्हम्दुलिल्लाह असीं पाकिस्तान जा हामी हड़के